या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सृष्टो या सर्गरूपा जगद्वन्विद्यो पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदेमखिलं क्रीडं या पराख्या पश्यन्ति मध्यमातो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचन प्रसन्ना विधि हरिगिरीशाराधितालंकरोतु। जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी। जय गज बदन षडानन माता जगत जननी दामिनी दुत गाता जगत जननी दामिनी दुत गाता जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी। नहीं तव आदि मध्य अवसाना अमित प्रभाव वेद नहीं जाना भव भव बेभव पराभव कारिणी विश्व विमोहनी सबस विहारिणी जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख
चंद्र चकोरी। जय जय गिरिवर राज किशोरी। जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर। बोल जगत जननी मात भवानी की जय। प्यारी साध संगत, जय जय गिरिवर राज किशोरी। जय महेश मुख चंद चकोरी। आदि शक्ति भवानी जी इन स्तुतीअ सां सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनि जो स्वागत आहे। ही देवी भागवत महापुराण तंहिंजी कथा असां श्रवण करे रहिया आहियूं हिन नवरात्रनि में। 9 नंबर स्कंध अॼु श्रवण कंदासीं। वसुंधरा जो वर्णन अचे थो, धरती माता जो, जिन जो कल असां संक्षेप में जिक्र कयोसीं। उन्हनि जी हिकु हिकु देवीअ जी कथा थी अचे। उन मूल प्रकृतिअ जे हिकु हिकु अंश जी कथा विस्तार सां आहे। असां संक्षेप में ॿुधंदासीं। वसुंधरा माना हीअ धरती। हिन धरतीअ जी उत्पत्तिअ जी बि कथा आहे। कथा इहा ई आहे कि मधु केटव खे जॾहिं भगवान मारियो विष्णुअ, त उन्हनि मां ई धरती ठही, जो हिन जो हिकु नालो मेदिनी पियो। उन्हनि जे शरीर सां ई, हालांकि वरी इहो बि लिखियलु आहे कि उन सां केवल ऊपरी ऊपरी परत ठही धरतीअ जी, ऐं असली वसुंधरा त पाणीअ जे अंदरि लिकल हुई। पर वसुंधरा देवीअ जो हिकु अंश आहे, हीअ धरती माता जंहिं ते असां रहूं था। असांजे लाइ त पूजनीय आहे। असांजे लाइ त मां आहे हीअ धरती। मणिदीप वारी माता त परे आहे ॾाढो। हीअ बिल्कुलु जंहिंजे गोद में असां रहूं था, हीअ उहा आहे। इहा धरती माता कथा में अचे थो, हरणाक्ष जॾहिं धरतीअ खे चोराए पाणीअ जे अंदरि हलियो वियो, त विष्णु भॻवान वाराह रूप में उन धरतीअ जी रक्षा कई हुई। ऐं उन में ॿिन्हिनि जो संवाद थियो हो, त वाराह पुराण ठही वियो हो। पोइ वरी उन धरतीअ विष्णु भॻवान खे चयो हो कि मूंखे पत्नी रूप में स्वीकार कयो, ऐं विष्णु भॻवान स्वीकार बि कयो। त इहा धरती भॻवान जी ज़ाल बि मञी वई आहे, विष्णु भॻवान जी, इहा वसुंधरा। उन टाइम रूप हूंदो उन धरतीअ जो, स्त्रीअ जो रूप हूंदो, जो वर्णन इहो बि थो अचे कि उन्हनि खे हिकु पुटु बि ॼाओ। विष्णु ऐं धरतीअ जो उहो केरु? मंगल ग्रह। मंगल ग्रह जेको पासे में ई ग्रह आहे, जो धरतीअ जो पुत्र मञियो वियो आहे। उन धरतीअ जी महिमा अचे थी कि धरती केतिरी पूजनीय आहे, केतिरी पवित्र आहे, केतिरी सहनशील आहे। इन जो आदर करणु खपे असां मनुष्यनि खे। हिकु वर्णन थो अचे देवी भागवत पुराण में कि धरती माता ते कहिड़ियूं शयूं न रखणु खपनि। कहिड़ियूं शयूं आहिनि जेके धरतीअ ते रखण सां पाप लॻंदो आहे? ॿुधो, मोती अगरि हुजे त धरतीअ ते न रखिबो आहे। शालग्राम धरतीअ ते न। शिवलिंग, पार्वती माता जी मूर्ति हुजे त उहा बि न।
शंख, दीप, ॾियो। ॾियो त पाण ॿाहिरि कोन ॿारींदा आहियूं, उहो धरतीअ ते न रखणु खपे, थोरो ऊचाईअ ते या कंहिं शइ जे मथां, हेठां कुझु रखी उन जे मथां। यंत्र, माणिक्य, हीरा, जणियो, गुल बि धरतीअ ते फिटी न कबा आहिनि। पुस्तक, किताब, ॾाढा माण्हू कापियूं किताब हेठि रखी छॾींदा आहिनि। सफ़ाई चवंदा आहिनि सफ़ाई था कयूं, हीउ कचिरो हेठि था रखूं। अरे उहो कचिरो कान्हे, कोई भी किताब, कोई भी कॉपी विद्या जो रूप आहे, त धरतीअ ते न रखिजे। विद्या नाराज़ कोन थींदी, धरती नाराज़ थी वेंदी, चवंदी हिननि खे त शर्म आहे कोन, मूंखे अपवित्र था कनि, मूं ते पाप था चाढ़नि। हीअ त असांखे ध्यानु रखणु खपे। तुलसी, तुलसी दल, जप माला, जेका माला असांजी हुजे जप जी, उहा, गुलनि जी माला, कपूर ऐं सोन बि, स्वर्ण, चंदन, इहे सभु शयूं धरतीअ ते न रखणु खपनि, न त पाप पवंदो। धरतीअ जी महिमा एतिरी आहे। हिकु फिल्मी गीत तो यादि अचे, ॾिस निकिरे ई थो। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती, बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, गम को सो दूर हो जाता है, खुशियों के कमल मुस्काते हैं। सुन के रहट की आवाजें, सुन के रहट की आवाजें, यूं लगे कहीं शहनाई बजे। आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती।
जब चलते हैं इस धरती पे हलमम, जब चलते हैं इस धरती पे ममता अंगड़ाइयां लेती है। क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है। इस धरती पे जिसने जन्म लिया, इस धरती पे जिसने जन्म लिया, उसने ही पाया प्यार तेरा, उसने ही पाया प्यार तेरा। यहाँ अपना पराया कोई नहीं, यहाँ अपना पराया कोई नहीं है, सब पे माँ उपकार तेरा है, सब पे माँ उपकार तेरा। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। ओम ह्रीं श्रीं क्लीं वसुधाय नमः। देवी माता जो मंत्र है वसुधाय नमः, धरती माता जो। इन धरतीअ सां बि प्यार करणु सिखणु खपे असांखे। जंहिं ते रहूं था, जंहिं ते सत्संग कयूं था। ऐं धरतीअ जो बि फ़र्क़ु थींदो अथव। जनम भूमि, कर्म भूमि, अलॻि अलॻि भूमियूं थींदियूं आहिनि। मातृभूमि, पंहिंजे बैरागढ़ जी भूमि अलॻि महसूसु थींदव, ॿिए शहर जी अलॻि महसूसु थींदव, फॉरेन जी अलॻि थींदव। त धरतीअ सां बि प्यार हुजणु खपे। देवी भागवत चए थो, छो त पहिरियों इहा कमु ईंदव। इन जे गोद में जनम वठंदा आहियूं, इन जी गोद में पलजंदा आहियूं, वॾा थींदा आहियूं। उनखे प्रणाम, धन्यवाद। सुबुह जो थी करे बि प्रणाम करण जो विधान आहे धरती माता खे। तो वसुंधरा जी ॻाल्हि अचे थी, महिमा अचे थी। भूमि दान कजे, भूमि स्वच्छ कजे, भूमि खे आदर ॾिजे। पर इहा भूमि कंहिंजी कॾहिं कोन थी। भूमिअ जो स्वामी न सम्झिजे पाण खे, मां सम्झिजे, दासी न। या कंहिंजी कोन थी कॾहिं। त देवी वसुंधरा जी वर्णन खां पोइ गंगा जी उत्पत्ति, राधा जी उत्पत्ति, तुलसीअ जी, इन जी विस्तार सां कथा आहे। तुलसीअ जी त कारकथन में ॿुधंदा ई आहियूं। राधा जी विस्तृत आहे, गोलोक मां आई हुई, वृषभान जी धीअ ठही हिते, वॾी कथा आहे। ऐं गंगा जी तव्हांखे ख़बर आहे, देवी गंगा खे भागीरथ धरतीअ ते आंदो हो ऐं उहो श्राप मिलियो हुअसि, कल्ह ॿुधोसीं। पोइ इहे कथाऊं ईंदे अचे थी कथा सावित्रीअ जी। सावित्री हिकु देवी थी वई अथव, ब्रह्मा जी पत्नी चऊं। सरस्वती अलॻि, सावित्री ऐं गायत्री भी अलॻि अलॻि आहिनि, पर किथे किथे गायत्री ऐं सावित्रीअ खे हिकु बि चयो वियो आहे। उन सावित्रीअ जी पूॼा कई हिकिड़े राजा अश्वपति आहे। उन राजा खे संतान कोन हुई। उन जी ज़ाल मालती। ऋषि पाराशर उन्हनि खे सलाह ॾिनी हुई कि देवी सावित्रीअ जी आराधना कयो। विज्ञान जी देवी ईअं सम्झो, प्रकृतिअ में जेके खनिज भंडार आहिनि उन्हनि जी देवी, विज्ञान आविष्कार जी या खोजबीन करण में सहायता करण वारी देवी। उन्हनि सावित्रीअ जी पूॼा कई, आराधना कई। देवी माता प्रसन्न थी करे उन्हनि वटि उन्हनि खे वरदान ॾिनई ऐं धीअ ॼाई उन्हनि खे। हुननि धीअ जो, छोकिरी जो बि नालो सावित्री रखी छॾियो।
उहा ई सावित्री हुई जंहिंजी शादी सत्यवान सां थी। सत्यवान हो त राजा जो पुटु, पर उन्हनि ते ॿिए राजा हमिलो कयो त झंगल में पिया रहनि। सत्यवान पंहिंजे माता पिता सां गॾु, उहे सूरदास हुआ, झंगल में पिया रहनि, काठियूं पियो करे सत्यवान। उन्हनि जो प्रेम थी वियो सावित्री ऐं सत्यवान जो, ऐं शादी थी। शादी त थी, पर सत्यवान जी उमिरि वधीक न हुई। झंगल में काठियूं करण वियो आहे त हिकिड़े नांग डंग हयो, उन जा प्राण निकिता, सभु रुअण लॻा। सावित्री चए मां हिन खे वञणु कोन ॾींदसि पंहिंजे घोट खे। उन में एतिरो बल, छो त हिकु त देवीअ जो अंश अवतार हुई, सावित्रीअ जी कृपा सां ॼाई हुई, त उन में बि कुझु त हुई शक्ति। हुनखे इहो बि नज़र अची वियो कि यमराज आयो आहे वठण मुंहिंजे घोट खे, ऐं मुंहिंजो घोटु सूक्ष्म रूप में उन सां गॾु वञी रहियो आहे, त हीअ हुनजे पुठियां पुठियां वञण लॻी यमराज जे। हू यमराज वाइड़ो थी वियो कि अॼु ताईं मां कंहिंखे नज़र ई कोन आयो आहियां, हीअ मूंखे ॾिसे कीअं पई थी। यमराज चएसि थो वापसि हली वञ। मूंखे वापसि ॾे प्रीतम प्यारो, मूंखे वापसि ॾे प्रीतम प्यारो। बुध यमराज तूं, बुध यमराज तूं, सत्यवान मुंहिंजो सहारो। मूंखे वापसि ॾे प्रीतम प्यारो। सारी दुनिया जो झूठो नातो, यमराज तो चए। पोइ सावित्री चवंदी, वरी यमराज चवंदो। इन्हनि ॿिन्हिनि जो संवाद आहे, तव्हां सम्झंदा वञिजो। सारी दुनिया जो झूठो नातो, आया मशहूर मां, आया मशहूर मां, तो शायद मूंखे की न ॼातो। सारी दुनिया जो झूठो नातो, मां गॾिजी हलां थी पतीअ सां, मां गॾिजी हलां थी पतीअ सां। कर धोखो न तूं, कर धोखो न तूं, मूं नाज़ुक निमाणे सतीअ सां। मां गॾिजी हलां थी पतीअ सां। चयो यमराज कूड़ो मेलो, जेको आयो हिते, जेको आयो हिते, सो त आख़िर वयो आ अकेलो। चयो यमराज कूड़ो मेलो। वठी मुंहिंजे पतीअ खे जे वेंदे, वठी मुंहिंजे पतीअ खे जे वेंदे। मां अकेली आहियां, मां अकेली आहियां, भला बदिले में छा मूंखे ॾींदे। वठी मुंहिंजे पतीअ खे वेंदे। घुर मूंखां सती हिकु वर तूं, घुर मूंखां सती हिकु वर तूं। कर जल्दी भला हाणे वेरम न
एडी कर तूं गुरमुखा सतीक वर तूं। यमराज चएसि तो तूं मुंहिंजी जिंद छॾ, कोई हिकिड़ो वर घुरी वठ ऐं वञ हितां, तुंहिंजे पतीअ खे जीअरो नथो करे सघां। त सावित्री चएसि थी ठीकु आहे, मूंखे इहो वरदान ॾियो, मुंहिंजा ससु सहुरा सूरदास आहिनि, उन्हनि खे अखियुनि जी रोशनी अची वञे। यमराज चई तथास्तु। ससु सहुरे खे मिलंदई निगाहूं, ॿई ॾिसंदा जहां। हाणे छा लाइ भरी सर्द आहूं, हाणे छो थी रोईं? चए थी मां पंहिंजे ससु सहुरे लाइ त घुरियो, पर पंहिंजे माता पिता लाइ त कुझु घुरियो ई कोन, तॾहिं थी रुआं। त चएसि तो घुर, उन्हनि जे लाइ छा थी घुरणु चाहीं? चएसि थी उन्हनि खे संतान कान्हे, पुटु कान्हे, उन्हनि खे पुटु थिए। यमराज चई उन्हनि खे पुटु थींदो, अॻे थींदो हूंदो। हिकु ॿुधाए पई दिव्या कोन आई आहे छा? चए पई अॻे ससु ऐं नुंहुं गॾु छा कंदी हुयूं। त चईंसि हल ठीकु आहे, उन्हनि खे बि वरदान ॾिनो, हाणे वञ। यमराज सोची छुटी जिंद माईअ लाइ किथां पुठियां पइजी वई, अॼु ताईं कॾहिं कोन थियो। हाणे पहुचण ई वारो हो यमराज, पुठियां मुड़ी ॾिसे त अञा पुठियां पुठियां पई अचे। चई सरे तूं वरी मुंहिंजे पुठियां लॻी पई आहीं, वञे था। यमराज ही वापसि कोन ईंदो सत्यवान। त सावित्री चएसि थी मुंहिंजे माता पिता लाइ वरदान मिली वियो, ससु सहुरे लाइ बि, मुंहिंजे लाइ त वरदान मिलियो ई कोन, मूंखे हिकु वरदान ॾियो। कहिड़ो? ही जीवित कोन थींदई सत्यवान। चएसि थी हा इहो जीवित न थिए, मूंखे ॿियो कुझु खपे। छा खपई? चएसि थी मां चाहियां थी मूंखे पुटु थिए। यमराज चईंसि तथास्तु। त हुन चईंसि हाणे पुटु किथां थींदो? सत्यवान वापसि ॾे तॾहिं तुंहिंजो वरदान सिद्ध थींदो। ॾिनो अहिड़ो तो वरदान आहे, ॾिनो अहिड़ो तो वरदान आहे, बिना सत्यवान जे, बिना सत्यवान जे जेकी पूरो ई थियणो नाहे, ॾिनो अहिड़ो तो वरदान आहे। मोती यमराज वियो हाराए, सावित्रीअ जे अॻियां, सावित्रीअ जे अॻियां ॾिनो सत्यवान वापसि वराए, मूंखे वापसि ॾे प्रीतम प्यारो। त सावित्रीअ जी कथा देवी भागवत पुराण में भी अचे थी। तंहिंखां पोइ वर्णन तो अचे आचार ऐं आचार विचार जो, सोचाचार सदाचार, इन्हनि जो वर्णन थो अचे। सोचाचार माना हिकु दिनचर्या, माण्हूअ जी मनुष्य जी दिनचर्या सुठी हुजणु खपे, सिस्टमेटिक हुजणु खपे, प्रकृतिअ सां गॾु हुजणु खपे, रूटीन जंहिंमें प्रकृति भी शामिल हुजे ऐं धर्म भी शामिल हुजे। उन में संध्या जो वर्णन भी आहे कि माण्हूअ खे 3 टाइम संध्या करणु खपे। जीअं जेको तव्हां ॾीओ वग़ैरह शाम जो ॿारींदा आहियो घर में, इहा संध्या आहे, या आरती कुझु कंदा आहियो न, तीअं सुबुह जो भी करणु खपे ऐं ॾींहं जो भी। त घटि में घटि हिकु टाइम संध्या हुजे। सदाचार जो वर्णन आहे कि माण्हूअ खे पंहिंजो शील न छॾणु खपे, सदाचारी।
सदाचार हिकु ॾाढी वॾी संपत्ति थींदी अथव। संपत्ति मूंखे चवणो थो पए कि माण्हुनि अॼुकल्ह सदाचार छॾे ॾिनो आहे ऐं अखियूं बंदि करे छॾींदा आहिनि कि असां ॿियनि खे नज़र कीअं था अचूं, इहा चिंता नथा कनि माण्हू। भाई कोई छा सोचींदो इहा कोई चिंता नथो करे। सोचे तो मां रुगो ॾिसण में सुठी अचां, कपिड़ा रुगो सुठा पायां ऐं थोरा धुका बुका हणणु सिखी वठां। छोटा मुंहुं बड़ी बात जीअं कंदा आहिनि ॾाढा ॼणा। घर में चवणु न खपे, पर घर में कमरो हिकु कमरे में वॾी फैमिली ऐं ॿाहिरि ॻाल्हियूं ईअं कंदा ॼण बंगलनि जा मालिक हुजनि ऐं ॿियनि खे नीचो ॾेखारण जी चेष्टा, ॿियनि जो समय बर्बाद बि कंदा, ॿियनि खे उहे सतनि प्रकारनि सां दरिद्र माण्हू बि ॿियनि जे अॻियां नेतागिरी कंदो आहे। त उहो इहो न सोचींदो आहे कि साम्हूं वारो छा सोचींदो। अगरि समझदार हूंदो त सदाचार इन खे चइबो आहे कि जीअं असां आहियूं असां ओढ़ा ई नज़र बि अचूं, असां ओढ़ो ई बर्ताव कयूं त असां सुठा लॻंदासीं। पर धुका हणणु, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करणु, कूड़ ॻाल्हाइणु, मिथ्या ॻाल्हाइणु, फालतू ॻाल्हाइणु, पराई पचर करणु, ॾिठोसीं अॼु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करण वारा माण्हू, वॾियूं ॻाल्हियूं, असांखे सलाहूं ॾियण वारा, असांजो समय बर्बाद करण वारा, असांखे चवण वारा कि हीअं न हीअं कंदा कयो। भंडारे ते वेठा हुआ, भंडारे ते वेहण बुराई न आहे, पर उतां वरी खणी बि पिया अचनि, घर पिया ॾियनि ऐं वठि कुंवार अञा खणी थी अचां। त इहो सदाचार न आहे, इहो ठीकु न आहे। भई मूं जहिड़े माण्हूअ ॾिसी वरितो त ॿियनि जी बि नज़र वेंदी न। त पोइ जेॾी महिल तव्हां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं था कयो, ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, त उहे सूट नथियूं कनि। देवी भागवत में सदाचार जी महिमा लिखियल आहे कि सदाचारी माण्हू भॻवान खे बि वणंदो आहे, हिन धरतीअ खे बि वणंदो आहे। ऐं धुकाई, कूड़ो, कुझु बि जंहिंमें मैनर्स न विढ़ी पए, जरा सी ॻाल्हि ते विढ़ण लाइ बीह रहनि, उहे हिन धरतीअ खे बि कोन वणंदा आहिनि। अहिड़ा माण्हू उहो ई ॻाल्हाए, उहो ई सलाह ॾे जंहिंमें हू पारंगत हुजे, जेको हुनजो अधिकार क्षेत्र हुजे, जेको हुनजो अनुभव हुजे। हिकु छोकिरे पंहिंजी गर्लफ्रेंड खे फ़ोन कयईंसि, किथे आई? कांता, किथे आई? त उहो चएसि थी मां DB मॉल में आया, शॉपिंग कई आहे, बिल आयो आहे, कितना है भैया? हाँ 9,300 रुपए का बिल आया है मेरा। तू किथे आई? छोटे लोग हूंदे किथे ईअं ई पिनंदो हूंदे। वो छोकिरो चएसि तो ॿुध, जंहिं भंडारे में तूं रोटी पे थी खाई न, मां उते खीरणी पियो थो विरायां ऐं मां ॾिसां पियो थो तूं खीरणीअ वारे खे ई पई थी ॻोल्ही कि अञा ताईं हिते कोन आयो, खपई त ॿुधाइजां। छोटे लोग सूट बि त करे माण्हू, अगरि वित खां चइबो आहे न, वित खां वधीक ॻाल्हाइण, त सूट बि त करे। मूंखे सुठो नथो लॻे इहो सभु चवणु, छो त असां ख़ुदि छोटा आहियूं, असां ख़ुदि पंहिंजी औकात ख़बर आहे असांखे, त असां वित खां वधीक थोरी ॻाल्हाईंदा आहियूं। सत्संग खां पोइ थोरी असां पंहिंजी भुलिजी वेंदा आहियूं। वियो कुर्सी ॾियो न, हिते विहारियो। अरे इहो हेठि वेहंदी आहे, अॼु खणी मथे वेठी हुई। त माण्हूअ खे न ॻाल्हाइणु खपे वित, उहो सुहिणो न लॻंदो आहे। बाक़ी तव्हांजी मर्ज़ी, हलो ई पिया जीअं तव्हांखे मन चए, पर मज़ो न ईंदो आहे। ईअं माण्हू सुहिणो न लॻंदो आहे। इहो सॼो वर्णन आहे देवी भागवत में सदाचार जो, शोचाचार जो। ॿाहिरां बि माण्हू डिसेंट हुजे, सनानु पाणी करे, डिसेंट कपिड़ा पाए, चोटी वोटी कयल हुजे, इनखे शोचाचार चइबो आहे, डिसेंट हुजे।
ठीक है। पो वर्णन तो अचे धर्मराज ऐं सावित्री जो जेको वर्णन थियो हो न, उनमें नर्क स्वर्ग पाप पुण्य इन जो वर्णन आहे। पर सार ॻाल्हि इहा ई सम्झो कि ॿिए खे पीड़ा पहुचाइण ई पाप आहे ऐं ॿिए जो दुख दूर करण ई पुण्य आहे। दुख ॾियणु पाप, मन वचन कर्म सां डायरेक्ट या इनडायरेक्टली कंहिंखे दुख पहुचाइणु पाप आहे। ऐं डायरेक्ट या इनडायरेक्ट मन वचन कर्म सां कंहिंजो दुख दूर करणु इहो ई पुण्य आहे, या सुख पहुचाइणु इहो पुण्य आहे। तंहिंखां पोइ ॿियनि देवियुनि जी कथा अचे थी। उनखां पहिरीं अचो देवी माता जो हिकु भॼन हीउ रहिजी वियो आहे, ॻाए वठूं। रहिजी त ॿिया बि विया आहिनि, पर हीउ त ज़रूरु ॻाइणु खपे। सांची ज्योतों वाली माता तेरी जय जयकार, जय जयकार। मुझे बुलाया शेरा वालिए, मैं आया जोता वालिए। तूने मुझे बुलाया शेरा वालिए, मैं आया जोता वालिए। हो जोता वालिए पहाड़ा वालिए, मेहरा वालिए। सारा जग है एक बंजारा, सबकी मंजिल तेरा द्वारा। ऊंचे पर्वत लंबा रस्ता, ऊंचे पर्वत लंबा रस्ता, पर मैं रह ना पाया शेरा वालिए। मैं आया जोता वालिए। तूने मुझे बुलाया सुने मन में जल गई बातें,
पथ में मिल गए साथी, मुंह खोलूं क्या तुझसे मांगूं, मुंह खोलूं क्या, बिन मांगे सब पाया शेरा वालिए, मैं आया जोता, तूने मुझे बुलाया, तो प्रेम से बोलो, सारे बोलो, आते बोलो, जाते बोलो, आते बोलो, माँ कष्ट निवारे, माँ पार उतारे, देवी माँ भोली भर दे झोली, जय माता दी, जय माता दी, जय माता दी। कौन है राजा कौन भिखारी, एक बराबर तेरे सारे पुजारी, तूने सबको दर्शन दे के, तूने सबको दर्शन दे के, अपने गले लगाया शेरा वालिए, तूने मुझे बुलाया शेरा वालिए, देवी भागवत में अॻिते कथा अचे थी, देवी स्वाहा, जॾहिं महिल हवन कंदा आहियूं त आहुति विझण सां गॾु छा चवंदा आहियूं, स्वाहा। उहो स्वाहा चवणु ज़रूरी हूंदो अथव। तव्हां चओ ब्राह्मण चई छॾियईं, न न, तव्हांजो चवणु ज़रूरी आहे, जेको आहुति विझे। उन सां इहो थींदो आहे कि पोइ उहा आहुति पहुचंदी आहे देवताउनि तक। जेको असां यज्ञ कंदा आहियूं, हवन थींदो आहे, उहो देवताउनि ताईं भोजन जे रूप में पहुचंदो आहे, पर जेसि ताईं स्वाहा न चइबो तेसि ताईं न पहुचंदो। त उन स्वाहा देवीअ जी कथा आहे, जेका अग्नीअ जी पत्नी मञी वई आहे, ऐं उहो देवताउनि जो भोजन आहे। ॿी आहे स्वधा देवी। जेॾी महिल श्राद्ध खाराइबो आहे ब्राह्मण खे, त स्वधा जो सिमरन कराइबो आहे। ब्राह्मण ॿुधाईंदो आहे, कॾहिं न ॿुधाईंदो आहे। स्वधा जो सिमरन कबो, तॾहिं पितरनि ताईं भोजन पहुचंदो। ॿी देवीअ जो रूप आहे दक्षिणा, बेटा बेटा। ही कथा तो रोज़ ॿुधाए, बेटा पूजा, कुझु हिनखे ॾियणो आहे। जीवन में दक्षिणा ॾियणु सिखो। कोई ॾकाए करे पैसा फुरे वञेव, उन में ख़ुशि। मां सिंधियुनि खे थो चवां, फेसबुक वारनि ॿुधण वारनि खे, कोई बेवकूफ़ उल्लू पटाए करे भली सोन बि फुरे वञे, ॾाढा ईंदा कोन्हनि, सोन ई साफ़ करे वेंदा आहिनि। कोई उल्लू पटाए, कोई प्लान ॾेखारे करे LIC जो को ॿियो ॾेखारे प्लान, फुरे वञे, खाई वञे। कोई लैटरी वारो खाई वञे, कोई व्याज जे चक्कर में खाई वञे, उन में ख़ुशि। पर कंहिं ब्राह्मण खे दक्षिणा ॾियण में, अरे हेतिरा न ॾिस, हेतिरा ॾिस, हे बि वधीक अथसि। पर ब्राह्मण बि सियाणा थी विया आहिनि। या कंहिं संत खे, या जिते सच में सेवा कार्य थियनि था, उते ॾियण में। भंडारो किथे खाओ त मां निवेदन कयांव, कुझु ॾिजो, चंदो ॾिजो, फ्रीअ में न खाई अचिजो। मॉल में
या कुझु ॾिबो आहे या किथे लंगर खाइण वञो, उहा दक्षिणा देवी आहे, उनजे बिना यज्ञ सफल कोन थींदो आहे। उहा यज्ञ जी पत्नी आहे दक्षिणा, भेटा ॾियण वारो ई सुठो लॻंदो आहे। अगरि आहे त ग़रीब हुजो त ॻाल्हि ई ख़तमु, ग़रीब त आहियो ई न, चवंदा त आहियो। मायूं चवंदियूं आहिनि असां वटि थोरी आहिनि पैसा वैसा, उहो त असांजे घोटनि वटि आहिनि। असांजा घोट कमाइनि था, ॿार कमाइनि था, असांखे मिड़ेई थोरो घर जो ख़र्चु ॾींदा आहिनि, उहो उन में ई पूरो थी वेंदो आहे। त पोइ छॾियो, अचो सत्संग कयो असां सां गॾु, कुझु न कुझु मिली वेंदव। एॾा ग़रीब आहियो त। मां ॾिठो आहे ईअं रोअंदे मायुनि खे शिकायत कंदे, ड्रेस महांगी महांगी पाईंदी। ऐं मां पंहिंजे लाइ नथो चवांव कि हिते ॾियो कुझु, मां तव्हांखे हिकु संस्कार थो विझणु चाहियां, अकुल थो विझणु चाहियां कि ॾियणु सिखो। अगरि अथव त, न अथव त छॾियो, भंडारो ई खाओ वञी फ्रीअ में, न अथव त, ग़रीब आहियो त। ॾियारीअ ते फटाका वठी करे ग़रीब ॿारनि खे विरहायो, तव्हांखे ॾाढी ख़ुशी मिलंदव उन जी ख़ुशी ॾिसी करे। मतिलबु इनखे चइबो आहे दक्षिणा। ब्राह्मण अचे, संत अचे, या इनखे या यज्ञ करायो घर में, या कुझु उपक्रम घर में करायो, सत्संग करायो, त दक्षिणा भेटा ॾिबी आहे। घुरणु न खपे हुनखे, इहो बि विधान आहे। ब्राह्मण खे या संत खे दक्षिणा घुरणु न खपे, इहो ग़लति आहे। पर ॾियण वारे खे ॾियणु खपे, ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। हाणे तव्हां चवंदा सत्संग कराईंदा ई कोन आहियूं त पोइ छाजी दक्षिणा? सही ॻाल्हि आहे, बची पिया न इहे बि तव्हांजा, त सत्संग करायो न। अगरि तव्हां चओ था न को यज्ञ कराईंदा आहियूं कॾहिं घर में, न कॾहिं असां सत्संग करायो आहे, त करायो, ईअं ई यज्ञ करायो, कॾहिं घर में हवन करायो, कॾहिं ईअं ई सत्संग करायो। पोइ दक्षिणा ॾियण जो जेको आनंद अथव न, छो त उहा दक्षिणा हिकु देवी आहे, उहा प्रगट थींदी आहे दक्षिणा ॾियण सां। त उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। ॾाढनि माण्हुनि जीवन में घर में कॾहिं हवन कोन करायो आहे, न कॾहिं उन्हनि जे घर में धुओं थियो आहे हवन जो, न मंत्रोच्चार थिया आहिनि, न कॾहिं उन्हनि जे घर में संगीत वॻो आहे, न कोई सत्संग थियो आहे। उहे ॾाढा अभागा माण्हू आहिनि। त दक्षिणा हिकु देवी आहे। ॿी कथा थी अचे छठी देवी, देवसेना। छठी बि हिकु देवी आहे जेका ॿारनि जी छठीअ ते अची करे ॿारनि जी रक्षा कंदी आहे ऐं आयु प्रदान कंदी आहे। मंगल चंडी हिकिड़ी देवी थी वई आहे, उन जी कथा आहे। भॻवानु शिव जी सहायक थी हुई त्रिपुर दहन वक़्तु। मनसा देवीअ जी कथा आहे, कश्यप जी बेटी, ऐं जंहिं आस्तिक मुनीअ सर्प यज्ञ रोकारायो हो न, उन जी माउ आहे हीअ मनसा देवी। इनखे नागेश्वरी बि चवंदा आहिनि। सभु नाग इनखे पंहिंजी माता मञींदा आहिनि, छो त हिन सर्प यज्ञ रोकायो हो पंहिंजे पुट खे मोकिले करे। आदि गौ सुरभिअ जी कथा आहे। जेतिरियूं बि गायूं आहिनि, इन्हनि जी जेका मूल गांइ आहे, गांइ कीअं पैदा थी, उहा पहिरीं गांइ हुई सुरभि। उनखे श्री कृष्ण भॻवानु प्रगट कयो हो पंहिंजे बाएं अंग मां। त जेका गौ माता आहे उनखे ब्रह्मा या इन प्रकृतिअ कोन ठाहियो आहे, उनखे भॻवानु ठाहियो आहे। त उहा गौ माता बि पूजनीय आहे। ऐं हिते नाओ पूरो थियो स्कंद। हिते असां अॼु कथा खे विराम था ॾियूं। सुभाणे मिलंदासीं, पर हिकिड़ो भॼन चई करे। अॼु अष्टमी आहे न, अष्टमीअ जो भॼन चई करे। अम्बे मैया जी महिमा अपार, जंहिंखिन में तो सारो संसार जय जय मनायो
मिली अम्बे माता जी, जय जय मनायो मिली। अम्बे मैया जी महिमा अपार, जखिन में तो सारो संसार, जय जय मनायो मिली अम्बे माता जी। दुर्गा अष्टमी जो भाग भरो अज दिहाड़ो, दुर्गा अष्टमी जो आहे भागन भरो अज दिहाड़ो। श्रद्धा रखी कंदो दर्शन को भागन वारो, माता जो रूप बहके, माता जो महिमा गायो मिली अम्बे माता जी, ओस्तत चवायो मिली। अम्बे मैया जी महिमा अपार, जखिन में तो सारो संसार, जय जय। माता तुहे जीवन आई, कहणी कयामा वर्णन। माता तुहे जीवन आई, तुहे जिया हिक नजर सां, घरड़ा थियन था गुलशन। ठार करी जयकार करी, जय जय चवायो मिली उस्तत चवायो मिली। हम्म